वस्सलातु वस्सलामु अला खैरिल बशर मुहम्मदिल मुस्तफा वाला आलिल अतर अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू ला तदखुलू बुयूतन गैर बुयूतिकुम हत्ता तस्तनिसू व तुसल्लिमू अला अहलिहा ज़ालिकुम खैरुल लकुम लअल्लकुम तज़क्करून फ़इन लम तजिदू फ़ीहा अहदन फला तदखुलूहा हत्ता युअज़न लकुम व क़ील लकुम इरजि'ू फर्जि'ू हुव अज़का लकुम वल्लाहु बिमा तअमलून अलीम वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा वख़्फ़िज़ लहुमा जनाहल-ज़ुल्लि मिनर रहमा वक़ुल रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबिय्युस-सादिक़ुल अमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा।
सब साथी दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद वाला आली व अस्हाबी अजमाइन। जनी दादन बिजू तनी भी तुझो आसरो पोयो बारे सिजो अवलनी उनके वाजिबुल एहतराम मुझे मुहतरम दोस्तों भाइयों ए बुजुर्गों अजो 7 मई सन 2026 बेमुताबिक 19 ज़ुल्क़ाद 1447 हिजरी खमीस जो ॾींहुं जुमे जी रात अवां जे हिन ॻोठ चाकर अली कलोड़े में चांडिया साहिबान जे मेहनतुनि सां मुनअक़द कयल हिन प्रोग्राम में बिरादर अजीज बिरादर मुकर्रम साईं कारी अब्दुल मालिक हकड़ो साहब जन जे ख़ुसूसी हुकुम ते जिंदगी में पहिरियों भेरो अवां जे ॻोठ में शिरकत लगाई आ। करीम रब जे दर दुआ है शल अल्लाह साईं मुंहिंजी ऐं अवां जी ही हाज़री पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए। आमीन। थोरो ॾाढियां चओ त ख़बर पवे त तव्हां जहिड़ा हो। जन दोस्तन हिन प्रोग्राम में जानी वाली तावन कयो अल्लाह साईं सभिनी जे ख़ैर खे पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए। अवां मग़रिब खां वठी हिन पिंडाल में मौजूद आहियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो पाक कलाम कुरान मजीद ॿुधी रहिया आहियो। इंतहाई वॾो एज़ाज़ जो मक़ाम आ जो अल्लाह साईं अवां खे पंहिंजे कीमती वक्त मां कुरान मजीद ॿुधण जी तौफ़ीक़ ॾिनी आ। हिते अचण अवां जे वस में न आहे, छो त जे पंहिंजे वस में हुजे हा त सॼो ईदगाह फुल हुजे हा। हिते को बि पंहिंजे मर्ज़ीअ सां न ईंदो आहे, हिते उहो ईंदो जंहिंखे अल्लाह पाण घुराईंदो। हाणे इन सुभान अल्लाह ते तक़रीर कोन थींदी। पोयां वारा हाणे चवनि था बोली साहब 11:30 चाहिनि हथ कढो त वञूं। जेके चओ था हथ कढो वञूं, हथ मथे कयो त ख़बर पवे। हाँ माशाअल्लाह साईं अब्दुल मालिक खे ख़बर ई तव्हांखे अॻे ई चई छॾियो आहे मोल साहब हथ खणाईंदो नक भला जेके चंद 2-3 मिंट चुस्तीअ सां वेठा उहे हथ खणो त ख़बर पवे। सो हिन बाबरकत प्रोग्रामनि में अचण पंहिंजी ताक़त आहर न थींदो आहे। उहो ईंदो आहे जंहिंखे अल्लाह पाण घुरंदो आहे। बाक़ी खोड़ा सारा हिन वक़्तु ओटाकुनि ते वेठा हूंदा, ढाड़ा नशा हणंदा हूंदा। हिकिड़ो ग़लति ॻाल्हि कंदो हूंदो त ॿियो वरी कूड़ हणंदो हूंदो, हिकिड़ो वरी कूड़ हणंदो हूंदो त ॿियो वरी सट हणंदो हूंदो, ॿियो सट हणंदो त टियों वरी अञा मटाको हणंदो। अब मां तव्हांखां पुछां थो तव्हांजे ॻोठ में जेके ओताकू आहिनि हिते माण्हू ख़तमुल क़ुरान पढ़ंदा आहिनि? ॻाल्हि आयो त साईं गिला थींदी आहे, ॿियो छा थींदो आहे? 2-3 अनपढ़ियल माण्हू, नशाई माण्हू, सिगरेटी माण्हू पाण में जॾहिं वेहंदा त इहे छा सूरत रहमान जी तिलावत कंदा? न कंदा। इहे वेहंदा पोइ पीउ जी गिला, चाचे जी गिला, मामे जी गिला, वॾे भाउ जी गिला, सोट बासात जी गिला, तारीफ़ कंहिंजी न कंदा। जेको टाइम वेहंदा हिकु गिला कंदा, ॿियो हिक ॿिए खे टोणनि में वरी कचियूं गारियूं कढंदा। अब सचा या कूड़ा?
टोणन में कच्चियूं गारियूं वरी जेको गार कढंदो अॻियों वरी साईं अब्दुल मालिक जेको हूंदो डंड वॾे खिलंदो वाड़े वाह मांखे गार ॾिनई मुंहिंजे लाइ त वरी लय थी वई लय न थी वई तोखे भेण मां ते गार ॾिनई तुंहिंजो त पट कोई लई हो न लय तुंहिंजी कीअं थी लय तुंहिंजी तॾहिं हुई जॾहिं हुनखे ज़ुबान में जुरत ई न थिए जो तोखे मज़ाक में गार कढे मज़ाक में गार कीअं कढबी आहे मज़ाक में ख़ुशि त वई थींदी आहे एक बे का हवाल वठबो आ गार के मजाक में कढबी आ गार कढण खानदानी माण्हू जो कम न आहे गार वो कढंदो आ जंहिंजी जिंदगी आवारा गुज़रे बाक़ी जंहिंजी जिंदगी थोड़ी भी भली गुज़रंदी न सवाल ही पैदा न आहे जो पाण में मिलन हुए गार पर ता वडा खुश नसीब हो जो अल्लाह से ताके फजूल ओता कोन खां बचाए फजूल होटलन खां बचाए मगरिब खां वठी करे इशा खां वठी करे हे पंहिंजो पाक कलाम कुरान ॿुधायो आहे चांडिया साहिबो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो पाक रब में मांखे उमेद आ त बीड़े चांडे जे इलाके वारो हिन कुरान ॿुधण जे सदके जॾहिं असां हितो उथंदासीं त अल्लाह असां सभिनी जे हड़ई गुनाहनि खे माफ़ करे असांखे पोइ वापसि मोटाईंदो ये कुरान जो एजाज़ आहे अवां असांजो बि वॾो एजाज़ आहे कंहिंजी पारत केर कंदो आहे कंहिंजी पारत केर कंदो आहे कंहिंजी पारत केर कंदो आहे मुख़्तलिफ़ टिनि जायुनि तां क़ुरान पढ़ियो अथमि कोशिश कंदुमि त टिनि नुक़्तनि ते मुख़्तसर खां मुख़्तसर ॿ चार ॻाल्हियूं ॻाल्हायां जीअं अल्लाह अर्श ते राज़ी थिए मदीने वारो साईं रोज़े में राज़ी थिए हुज़ूर जा सहाबा बि राज़ी थियनि त हुज़ूर जा अहल बैत बि राज़ी थियनि माचुम त कंहिंजी पारत केर कंदो आहे कंहिंजी पारत केर कंदो आहे कंहिंजी पारत केर कंदो आहे पर अबे अम्मा जी पारत अर्शन वारे अल्लाह पाण कई आहे अब तव्हांखे कंहिंजी वज़ीर आला पारत करे तव्हांजी जान हलंदी मतां हिनखे का तकलीफ़ पहुती आहे वज़ीर आला पारत कई आहे सफ़ा सुलमा हलियो वञा पंहिंजी हिन गहराईअ में जेकॾहिं साईं अब्दुल मालिक जहिड़ो माण्हू तव्हांखे पारत कंदो न पोइ बि तव्हां चवंदो साईं अब्दुल मालिक पारत कई आहे हमरा जो ख़्यालु कजांइ मता सुभाणे साईं मयार ॾे पर बीड़े चांडे वारो हिन चाकर कलोरे ॻोठ वारो दौलत चांडे ॻोठ वारो हिन इलाके वारो अबू अम्मा काइनात जो उहो रिश्तो अथव जिनजी पारत अर्शन वारे अल्लाह पाण कई आहे सुभान अल्लाह चओ त मां अॻिते हलां न अल्लाह से कुरान मजीद में फरमायो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाह जो पाक कलाम कुरान मजीद ॿुधी करे जंहिंजो ईमान ताज़ो थे पंहिंजा बैत मथे करे जो सुभान अल्लाह अवां मां जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मां हुनखे दुआ थो करियां त मुंहिंजो अल्लाह अॼु राति हुनखे ख्वाब में मदीने वारे साईं जो दीदार नसीब करे अल्लाह फरमायो इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ्फिन वला तनहरुमा व कुल लहुमा कौलन करीमा वख्फिद लहुमा जनाह الذل من الرحمة وقل رب ارحمهما كما ربياني صغيرا अल्लाह जी ज़ात जो कसम मुंहिंजो अक़ीदो आहे मुंहिंजो ईमान आहे हे क़ुरान उहो किताब आहे जंहिंजो पढ़ण त सवाब आहे हे क़ुरान उहो किताब आहे जंहिंजो ॿुधण त सवाब आहे हे क़ुरान उहो किताब आहे जंहिंजो सम्झण त सवाब आहे साईं अब्दुल मालिक जी दावत ते अचण वारो चांडिया साहिबान जी दावत ते अचण वारो मुंहिंजो ईमान आहे क़ुरान उहो किताब आहे जंहिंजो खाली दीदार भी सवाब
अल्लाह फरमायो इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ्फिन वला तनहरुमा वकुल लहुमा कौलन करीमा वख्फिद लहुमा जनाहल ज़ुल्लि मिनर रहमा वकुल रब्बिरहमुमा कमा रब्बयानी सगीरा। 15 सी 12 सूरत बनी इसराइल पियो पढ़ाओ। अल्लाह अबे अम्मा जी पारत कने 4 उसूल समझाया वो चैनी उसूलन के समझ जाओ। ये उसूल तो समझा माना तुझी जिंदगी ठही पई। उसूल तो समझा माना अबो अम्मा बे राजी थी आओ। अरशन वारो अल्लाह बे राजी थियो। आमिना जो लाल मिठे नाले वारो साईं रोजे में राजी थियो। अल्लाह अबे अम्मा जे लाओ औलाद के 4 उसूल समझाया बच्चन के 4 उसूल समझाया। वाह मुंजा खुदा मां तुझे कुरान ता कुर्बान वञाओ। वाह मुंजा अल्लाह मां तुझे समझाणीअ ता कुर्बान वञाओ। वो केॾो न मुंहिंजे अल्लाह मिठे अंदाज में हे कुरान मजीद में सोलो करे समझायो आहे। साईं अब्दुल मालिक जे मौजूदगी में जिम्मेवारी सां ॻाल्हायां पियो। मिंबर रसूल ते मौजूद आहियां। अल्लाह नमाज जो कुरान में हुकुम कयो आहे पर नमाज जी तफसील न ॿुधाई आहे। तफसील आमिना जो लाल ॿुधाईंदो। अल्लाह ज़कात जो कुरान में हुकुम कयो आहे। ज़कात जी तफसील न ॿुधाई आहे। तफसील आमिना जो लाल पाण ॿुधाईंदो। अल्लाह हज जो कुरान में ज़िक्र कयो आहे। हज जा तवाब 7 चकर कोन ॿुधाया। अल्लाह हज जो हुकुम त कयो आहे। तफसील आमिना जो लाल पाण ॿुधाईंदो। अल्लाह जेके भी कुरान में हुकुम कया अल्लाह रोजे जो हुकुम कुरान में कयो आहे पर तफसील रब कोन ॿुधाई आहे। 30 रोजा रमजान में रखंदो आहे। कुरान में काथे लिखियल आहे त 30 रखजांइ। सॼो कुरान में काथे लिखियल न आहे। ज़कात जो हुकुम कुरान में आहे। साल में तोखे ज़कात कढणी आहे। घणी कढणी आहे कुरान में लिखियल न आहे। काबे जो हज तोखे करणो आहे। ताक़त आहे तो वटि पैसो आहे। बैतुल्लाह जो हज तोखे ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो तो ते फर्ज़ आहे। साईं कीअं हज करणो आहे कुरान में लिखियल न आहे। साईं नमाज़ कीअं पढ़णी आहे कुरान में लिखियल न आहे। अबा सुबुह जा फर्ज़ खणाओ कुरान में लिखियल न आहे। ज़ुहर जा फर्ज़ खणाओ कुरान में लिखियल न आहे। असर में रकातूं खणो कुरान में लिखियल न आहे। मग़रिब में रकातूं खणो इन कुरान में लिखियल न आहे। इशा जे फर्ज़ में रकातूं खणो कुरान में लिखियल न आहे। रब जेको भी हुकुम कयो आहे उन जी तफसील आमिना जे लाल ॿुधाई आहे। इहो अबे अम्मा जो अज़ीम रिश्तो आहे। अबे अम्मा जो अज़ीम रिश्तो आहे जंहिंजे लाइ मुंहिंजे अल्लाह भारत बि हिन कुरान में कई आहे पर 4 तरीक़ा भी तफसील सां पाण ॿुधाया। ओ मुंहिंजा महबूब तूं बि अबे अम्मा जी भारत कजान। ओ मुंहिंजा महबूब तूं बि अबे अम्मा जो हया सेखार जान। पर 4 तरीक़ा अबे अम्मा सां हलण जा मां तो कुरान में ॿुधायां। वाह मुंहिंजा अल्लाह हे बीड़े चांडे वारा तवज्जो सां ॿुधन पिया कहिड़ा उसूल तो 4 समझाया। चई इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा। अबो कुराड़ो थी वञे या अम्मा कुराड़ी थी वञे छो त असुल इम्तिहान त तॾहिं शुरू थींदो आहे। औलाद जो असुल इम्तिहान तॾहिं थींदो आहे जॾहिं बाबो कुराड़ो थी वेंदो आहे। जॾहिं जीजल अम्मा कुराड़ी थी वेंदी आहे। बाबो जवान आहे पोइ त कमाए करे बचन खे खाराईंदो आहे। अम्मा जवान आहे त टोपो ॾींदी आहे। अम्मा जवान आहे त रलियूं सिबंदी आहे। अम्मा जवान आहे त सवड़ियूं सिबंदी आहे। इम्तिहान औलाद जो तॾहिं आहे जॾहिं बाबो ऐं अम्मा कुराड़ा थी वेंदा। चई इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा। ओ मुंहिंजा बाना मां अल्लाह अबे अम्मा जी पारत कंदे 4 तरीक़ा ॿुधाया मां। अबो अम्मा जॾहिं तो वटि कुराड़ो हिकिड़ो थी वञे या 2 कुराड़ा थी वञनि पहिरें नंबर ते तोखे हुकुम आहे फला तकुल लहुमा उफ़िन। अबे अम्मा के उफ़ न चइजांइ। अबे अम्मा के लफ़्ज़
न गालाए जायो अबे अम्मा सा किनो मुंह करे न गालाए जायो वला तनहरो मा बे नंबर दे अबे अम्मा के रहड़ न जायो अबे अम्मा के शिरब न जायो वकुल्लहु मा कौलन करीमा प्यार सा गालाए जायो वखफिज लहु मा जनाहल ज़ुल्ल मिनर रहमा टे नंबर दे रब फरमायो आओ एक त पी मां के उफ न चाहिए यो त पी मां के रड़ न जाए प्यार है मोहब्बत संगालाए जाए टे नंबर दे कुरान जो आओ वखफिज लहु मा जनाहल ज़ुल्ल मिनर रहमा पंजी पेशानी भी हेठ झुकाए जाए कुल्ला भी हेठ खणी अच जाए झुकी अबे अम्मा संगालाए जाए सीट जी पी मां सा न गालाए जाए ओ बे अम्मा तकब्बर वाली बोली गालाने वाला अल्लाह तो के कुरान में तो चले वखफिज लहु मा जनाहल ज़ुल्ल मिनर रहमा प्यार शफकत सा पंजा भाई कुल्ला हेठ कजाए वकुर रब्बिरहमुमा कमा रब्बयानी सगीरा चौथे नंबर दे उसूल आओ जेकरे अबो अम्मा तुझा जहान छड़े विया अबो अम्मा तुझा दुनिया में मोकलाए आओ हाने हथ रखने करे दुआ घुर जाए कब्रिस्तान ते वन जाए कब्र ते भी करे चे जाए रब्बिरहमुमा कमा रब्बयानी सगीरा ओ मुझा अल्लाह मुझे अबे अम्मा ते ई रहम कजा जी मुझे अबे अम्मा नंढड़े में माते रहम कयो अब नंढे हुंदे अबे अम्मा तो ते रहम कयो हो कि न कयो हो गालायो तो सही ए पी मां सा 24 कलाक सीटियो वेठो आ इनी कावड़ी पी मां दे आ ज़ाल ते कावड़ाई न ज़ाल ते कावड़ लगरे दो सेंडल चारा अम्मा दे कावड़ करे पियो तो अम्मा दवे जारी हिकड़ी राड़ का बोकंदो हेठ कंदिया मां कुछ न चौंदी आ पर ज़ाल पंहिंजो भलानो थॾे ते कंदी आ पुट सां ॻाल्हा त तोखे ख़बर पवे पीउ सां कीअं थो ॻाल्हाए अबे जी कीअं थो बेइज़ती करे पुट जी बेइज़ती कर त तोखे ख़बर पवे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस आ हुजूर जी मजलिस आ ओ मिठे नाले वारे साईं जी मजलिस आ हिकिड़ो नौजवान मुंहिंजे आका जे खिदमत में आयो हुजूर जे कचहरीअ में आयो आ ओ मुझा आका मुझी की शिकायत आओ ओ मुझा महबूब मुझी की शिकायत आओ ओ मुझा साईं मुझी की शिकायत आओ पान पर में नौजवान बुधाओ केड़ी तुझी शिकायत आओ जैसे मां सजो डी लोड़े थो जाओ सजो डी कमाए थो जाओ ओ बाद में कमाए कमाए वापस मोटी थो जाओ मुझो बाबा मां का पुछे ही न थो पहुंचण सा मुझे खीसे में अधु कड़ी सजा पैसा कड़ी दो ने सही मुझे बाबा के समझायो उन जो मुझे पैसन में केड़ो हक आओ पान पर में मुझे फिलाने साबिय के वठी अचो वनो चो तो जो पुट तो जे मथा ताई थियो आओ मानू उन साबिय ओड पहुतो आओ उन के चिंतो जो पुट आका जे मजलिस में आयो आओ तो ते फिराजी थियो आ त मुझो बाबो मुझे जेब मां सब पैसा कडी दो जे बाके बुधाए न थो अल्लाह अकबर कबीरा उन साबी गोरे जे अखिन मां पानी वही आयो सारो कंदार लुड़क वही आया सारो कंदार रोण लगो रोई करे चवण लगो आओ मुझा बचा अज मां अबे के ख्वार करण जे ला मुझे महबूब जे मजलिस में वनी पहुतो आओ हू पंजे घरा निकतो आओ आका जे मजलिस में अचण वारो आओ हुजूर जे खिदमत में अचण वारो आओ रस्ते में अचे तो पर शेर तो पढ़ंदो अचे अरबी जा शेर तो चवंदो अचे गाना पंहिंजे पुट जी बचपन के याद थो कंदो अचे अखियुनि मां गोड़ा हारे ई लफ़्ज़ चवंदो थो अचे ओ मुंहिंजा बच्चा उहो वक़्तु त यादि करे हा जंहिं वक़्तु तूं कांच में पेशाब कंदे हैं उन वक़्त में तुंहिंजो पीउ तोखे कमींदो उन वक़्त में तुंहिंजी माउ तोखे कमींदी ओ मुंहिंजा बच्चा उन वक़्त खे यादि करे हा हिन मुंहिंजे झोलीअ में तो पाखाना कया पर मूंखे कॾहिं कावड़ कोन आई ओने मुझे झोलिया में दो पेशाब कया पर मां अबे के करे कावड़ कोन आई ओ जने तू थोड़ो वडो थे तो के हथ का
वठी घुमाइण वारो मां अबो हुयो मायो खर्चू ॾियण वारो मां अबो हुयो मायो वेस पाराइण वारो मां अबो हुयो मायो वॻा पाराइण वारो मां अबो हुयो मायो अॼु मां अबे खे ख्वार करण जे लाइ हुजूर जे मजलिस में वञी पहुतो आहियां अल्लाह जे ज़ात खे जलाल अची हो रब जे ज़ात खे कावड़ अची वई अल्लाह जी ज़ात जुंबश में अची वियो अल्लाह जो अर्श लुटी वियो रब फरमायो जिब्रील जी रब्बे जलील ओ जिब्रील जी रब्बे जलील ओ जिब्रील जी रब्बे जलील वञ मुंहिंजे आका जे मजलिस में वञेस वञ मुंहिंजे आका जे खिदमत में वञेस अल्लाह मां तुंहिंजे आका खे छा चवां अल्लाह मां तुंहिंजे महबूब खे छा चवांस ओ जिब्रील मुंहिंजे आका खे हिन मुंहिंजे महबूब जे सहाबीअ जे दिल जो दर्द ॿुधाएस जेके शेर रस्ते में पढ़ंदो पियो अचे जेका पंहिंजे पुट जी बचपन यादि कंदो पियो अचे या मुंहिंजे आका खे वञी ॿुधाएस उहो सहाबी जी खिदमत में पहुतो आओ आका जे मजलिस में पहुतो आओ ओ मुंहिंजा आका मूंखे अवां घुरायो आहे हुकुम फरमायो मुंहिंजा साईं अवां कीअं मूंखे घुरायो आओ पाण फरमाए मुंहिंजा सहाबी उहा ॻाल्हि तोखे बाद में थो ॿुधायां पहिरियों त इहो त मूंखे ॿुधायो घरां जो निकितो जेके शेर पढ़ंदो पियो अचे उहे शेर त मां मोहम्मद करीम खे ॿुधायो साईं मां त शेर ॾाढा त पढ़िया ई न हा साईं मां त शेर दिल जो दिल में पढ़िया हा अंदर जे बाहि खे घटि करण जे लाइ अंदर जा घोड़ा गाइण जे लाइ साईं मां शेर त तेज़ पढ़िया ई न हा कंहिं ॿुधाई न हा अवां खे कीअं पतो पियो पाण फरमाए मुंहिंजा साहिबी जंहिं वक़्त में तो शेर पढ़िया हो जंहिं वक़्त में तुंहिंजे अखि मां तुंहिंजे पुट जे ॾुक में तुंहिंजे अखियुनि मां लुड़क वही आया पुट जे ॾुक में तुंहिंजे अखियुनि मां पाणी वही आयो अल्लाह जे ज़ात खे कावड़ अची वई अल्लाह जे ज़ात खे जलाल अची वियो अल्लाह जो अर्श जुंबश में अची वियो रब जिब्रील खे चयो त जिब्रील वञ मुंहिंजे महबूब खे पंहिंजे सहाबीअ जी वञी ॻाल्हि ॿुधायो सॼा शेर तुंहिंजा अल्लाह जिब्रील जे ज़रिए मां पहुचाया सभु शेर मुंहिंजे आका खे ॿुधायई माना पंहिंजे पुट जी बचपन सॼी ॿुधायई आका जो चेहरो मुबारक लाल थी वियो आका जो चेहरो मुबारक काड़ो थी वियो आका जे अखियुनि मुबारकनि मां पाणी वही आयो मां अॼु इहा ॻाल्हि हिकिड़े किताब जे अंदरि पढ़ी आयो हुज़ूर हुनखे हिकिड़ो चंबो वहाए करे कढियो पाण फरमायो अंत व मालुक लियबीक अंत व मालुक लियबीक अंत व मालुक लियबीक ओ नौजवान अॼु खां बाद मां मोहम्मद करीम जे मजलिस में वरी पी जी शिकायत न खणी अचां मां मोहम्मद जो भी फैसलो आहे मुंहिंजे अल्लाह जो भी फैसलो आहे तुंहिंजी जान भी तुंहिंजे पीउ जी आहे तुंहिंजो माल भी तुंहिंजे पीउ जो आहे तुंहिंजी जान भी तुंहिंजे पीउ जी आहे तुंहिंजो माल भी तुंहिंजे पीउ जो आहे हे अॼु पीउ खे 100 रुपए ॾियण लाइ तयार न आहे वाह सही ॻाल्हि आहे ग़लति आहे अॼु जो नौजवान पंहिंजे पीउ खे हिकिड़ो 100 रुपए ॾियण लाइ तयार न आहे बाबा मां पंहिंजी आका ई त हलां पंहिंजा ॿार त हलां हज़रत मूसा अलैहिस्सलाम दुआ घुरी तूर सीना ते दुआ घुरी हथ खणी करे चई अल्लाह मां मूसा जो जेको जन्नत में रफ़ीक हूंदो उनखे मां सां मिलाए हाणे ॾाढा त चओ यार छा थियो मुंहिंजो शहीद ख़ालिद महमूद सूबरो नवर अल्लाह बरकत उजंदो मुजादा या ताजी सुभान अल्लाह सिर्फ मां ख़ालिद महमूद खे न वणंदी आहे अर्शन वारे अल्लाह खे बि ॾाढी वणंदी आहे ऐं मुंहिंजे आका फरमायो अवा मां हिकिड़ो दफ़ो जेको सुभान अल्लाह चवंदो आहे अल्लाह हुनजे जन्नत जे ख़ाली प्लाट में हिकिड़ो वण लॻाईंदो आहे ऐं मुंहिंजो शहीद चवंदो मुंहिंजा दोस्तो मां ख़ालिद महमूद जी दिलि थी चवे जेसिताईं मां पंहिंजो बयान पूरो कयां अवां एतिरी सुभान अल्लाह चओ जो मुंहिंजो अल्लाह अवां जे जन्नत जे ख़ाली प्लाट में टाउका बाग लॻाए छॾे अॼु अवां खे बि मां सागाई जुमला दो चवां जेसिताईं मां पंहिंजो बयान ख़तम कयां अवां एतिरी सुभान अल्लाह चओ जो मुंहिंजो अल्लाह तव्हांजे लाइ जन्नत में वणनि जा टाउका बाग लॻाए छॾे
अन्या तोरो डाडा जो सुभान अल्लाह अन्या तोरो प्यार सा जो सुभान अल्लाह अन्या वदे जज्बे सा जो सुभान अल्लाह अल्लाहु अकबर कबीरा हजरत मूसा चयो त मुंहिंजा अल्लाह जन्नत में जेको मुंहिंजो दोस्त हूंदो जन्नत में जेको मां मूसा जो रफ़ीक हूंदो मूंखे उन माण्हू सां मिलायो अल्लाह फरमायो त मुंहिंजा मूसा जी मुंहिंजा अल्लाह आओ उहो दोस्त तुंहिंजो फलाणी जाइ ते मौजूद आयो कसाई आ गोश्त कुहंदो आयो जानवर कुहंदो आयो ऐं वरी गोश्त विकिणंदो आयो वञ फलाणी इलाइक़े में वञी मुलाक़ात करेस ओ दादा साहिब ॿुधजो मुंहिंजी का बि ॻाल्हि अव्हां खे हरू भरू वारी कान मिलंदी फुज़ूल वारी कान मिलंदी या क़ुरान मां हूंदी या हदीस मां हूंदी ॿाहिरि न हूंदी अल्लाहु अकबर कबीरा हज़रत मूसा चयो त वञी त ॾिसां भला उन इलाइक़े में मूसा अलैहिस्सलाम पहुतो ॾिठई त वाकई हिकिड़ो कासाई वेठो आयो वाकई गोश्त कटींदो पियो आयो उन जे पासे में वञी बीठो ॾिठई त हे बि उहे पियो गोश्त विकिणे जीअं ॿिया कासाई गोश्त विकिणंदा आहिनि कहिड़ी ॻाल्हि आहे जो हे मुंहिंजो जन्नत जो रफ़ीक आयो हे मां मूसा जे जन्नत जो साथी आयो आखिर कहिड़ी ॻाल्हि आहे हज़रत मूसा चयो त हा ही त हिन जी ज़ाहिरी ज़िंदगी आहे भला हिन जे बातिनी ज़िंदगीअ ते बि का नज़र करे ॾिसां हिन जे बातिनी ज़िंदगीअ ते बि का नज़र करे ॾिसां हज़रत मूसा हुनखे चयो यार हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधायो चई कहिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधायां चई जे अॼु राति मां मूसा तुंहिंजो महिमान थी करे तो वटि रहां तुंहिंजी दिलि छा थी चवे चई जे तूं अल्लाह जो नबी मां वटि राति रहे ॿियो मूंखे छा खपे ॿियो मुंहिंजे लाइ ख़ुशीअ जो ॾींहुं कहिड़ो हूंदो हा बिस्मिल्लाह हलो भले मां सां राति रहो उन कासाईअ पंहिंजो दुकान बंदि कयो एतिरो गोश्त पाण सां साण खयो आयो हज़रत मूसा बि गॾु आयो पंहिंजे घर में आयो गोश्त खे कटियो आयो गोश्त खे कटण खां बाद किताबनि जे अंदर मौजूद आयो अहादीस मुबारका जे अंदर मौजूद आयो ज़ाल तवे पई गोश्त दे त बचन खे खारायां कि हाली इंतज़ार कर मुंहिंजा बच्चा अॻ में न खाईंदा बच्चा चवनि पिया बाबा असांखे गोश्त खारायो कि अव्हां बि थोरो इंतज़ार कयो मुंहिंजा बच्चा अव्हां पहिरियों न खाईंदा पहिरियों कंहिं ॿिए जो हक़ आयो हज़रत मूसा वेठो ॾिसंदो पियो आयो गोश्त खे कटियई गोश्त खे कटण खां बाद यखनी ठाहियई रस ठाहिण खां बाद यखनी ठाहिण खां बाद हज़रत मूसा पंहिंजे अखियुनि सां इहो लकाउ ॾिसंदो पियो आयो हिकिड़ी कुंड में वियो हिकिड़ी कुंड में हिकिड़े पींघे वांगुरु रओ वग़ैरह ॿधल आयो ॾिठई त उहा यखनी पंहिंजे हथ सां ईअं पेटरे पियो जीअं मिसाल तौर मां गिलास जो पाणी पेटियां आस्ते आस्ते पेटींदो वञे पियो वरी ब्रेक ॾे पियो वरी थोरो पीआरे पियो वरी ब्रेक ॾे पियो हो जॾहिं खपी वई हिनखे इत्मीनान थी वियो त मुंहिंजी अम्मा खाई वई ढव करे वई मूसा अलैहिस्सलाम चयो त ख़बर न आहे ही छा पियो करे ही केरु ही त गोश्त जो हिकिड़ो टुकड़ो आयो जेको लटे में वेठल आयो ही नौजवान छा पियो करे नौजवान खे यखनी पियो खाराए हज़रत मूसा पंहिंजे कननि सां थो ॿुधे उहा कुरारी हीअं हथ खणी करे चवे थी त मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे बच्चे जेका मां अम्मा जी ख़िदमत कई आहे इन ख़िदमत जे सिले में मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे बच्चे खे जन्नत में हज़रत मूसा जो साथी बणाए जाए हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो त अल्लाह मांखे ख़बर पइजी वई त हिन जो ॿियो को अमल कोन्हे ही पंहिंजी कुराड़ी अम्मा जी ख़िदमत थो करे जंहिंजे दुआउनि जे नतीजे में अल्लाह हिनखे मां मूसा जो जन्नत में दोस्त बणायो ॾाढा त चओ इन जे करे त मुंहिंजे अल्लाह क़ुरान में चयो ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना ववस्सैनल इंसान बिवालिदैहि हुस्ना हिकिड़ी जगह ते चई हुस्ना ॿी जगह ते चई इहसान अब्बे अम्मा सां एहसान कजाओ अब्बे
अम्मा सा भलो हल जाओ बुजुर्गन किताबन जे अंदर लिखियो आओ आलमन किताबन जे अंदर लिखियो आओ आखिरी चंद गालियों बियो बयान कयो घणो टाइम कोन वठबो बाकी 8 मिनट पूरा करे 12 पूरा कबाओ 12 का किरास न थबो दुआ कराईंदासे अल्लाह अकबर कबीरा अवां जेके कुरान जे इश्क में वेठायो आका जे इश्क में वेठायो साहबा आले बैत जे इश्क में वेठायो जे अवां जो कुरान सा सच्चो प्यार आ ॾाढा सुभान अल्लाह चओ त पोइ ख़बर पवे जो हाल पूरो आहे पगर मखों दा वहन सुभान अल्लाह ता खुंड थी निकरे भक्त जो बंदोबस्त आहे अल्लाह भक्त जो बंदोबस्त भी अथव मोलना सदला खोड़ चंदा हेडो वडो चांवर हिकु वक्त मु ट्रपाए त वनी दुन खे लगे एडे वडे चांवर जो बंदोबस्त भी ताला छल्ला पो जदी भक्त भी आहे त सुभान अल्लाह चओ त खबर पए न बस 12 बजे खत्म था 12 में बाकी आने 7 मिनट 7 मिनटन में दुआ था जेके चओ 7 मिनटन में दुआ थे उहे सुभान अल्लाह ॾाढा चओ हां बस ठीक है हाने 11 मिनट थी वई बस इनी 11 मिनट जी 12:30 हां भाई 12:30 ना ये 12:30 कंदा तो पो सही अब्दुल मालिक चोंदो मौली साहब की रे हेरे लीड़े शांडे नहीं तो कर तू हाँ हेरो हमरा तो चवे जे 12:30 त पो फीस भी वधंदी अब फनकारन के लख था देन न मौलवी डॉक्टर साहब रहमतुल्लाह अलैह हिकड़ो दफो आयो रात जो 2 बजे मोटी आयो मदरसे से पंजे मदरसे पर ठई ता तालिब सजा मथों गैलरी ते बीठा रात जो 1 बजे 2 बजे जी जो गाड़िया में नथो तो सजा तालिब डुकंदा आया साईं साईं अस्सलाम वालेकुम सलाम छोरा छा थियो इन वक्त जागो था जैसे चाय पिया अरे 2 बजे कहां के चाय पिया छोरा छा थियो 2 बजे चाय जैसे ऐसा खबर आ दी जो तू हथ हुई को नहीं दे इन करे हाने पिया जेड़े चाय जी हरू भरू जिद न दियो मां जे करे खीसे में हथ विधो त मुझे खीसे में सजा 10 जा नोट निकरदा छो त जेको जलसे जो मेजबान हो सभिनी मौलविन के मुंड में तकीर कराए उनके हजारन जा नोट दई पूरा करे छड़िया मोजे लाए 10 वाला नोट वनी बचा इन दे करे आखिर में जे करे हाने ता चोंदो त चाह प्यार त मुझे खीसे में आहिनी 10 जा नोट अल्लाह हु त शहीद इस्लाम हो पो उन वक्त जे तालिबन बुधायो त मदरसे का वठी लोर होटल ताईं सभिनी तालिबन सां पंध आयो पंध पाण अगियो सब तालिब पोयो होटल वारे के चई जेको चाह चवई उन के चाह प्यार जेको चाह सा गड के कुछ चवई उन के बे खारा सब पैसा तालिबन जा मा खालिद महमूद पाण भरी सोबा जे कने 12:30 त वो फीस भी वधंदी चाचा सुभान अल्लाह तो ॾाढिया पोयो वारा सब तो ते कावड़ जिया थई हिन में हिकड़े 12:30 चया है हां खास मेहमान तो ही हुआ भत्त अली खान जदी भत्त अली खान मौजूद आ तो आखिर में इन जी तकरीर थी ना सुभान अल्लाह चो तो बस 2 मिनट हला था बाचे दबे मा जो वडो मकाम वडो शान वडो मकाम इनी मकाम जे करे उनन जी पारत करण वारो भी अल्लाह पाण कंजी पारत केर करे कंजी पारत केर करे पर कुराड़े अब्बे जी कुराड़े अम्मा जी पारत दर्शन वारो अल्लाह पाण करे चयो वाला वक़ज़ा रब्बुका अल्लाह ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना ही अवाजे सामू मां कुरान पियो पढ़ाओ पर खुदा जे जा जो कसम आओ ही भी तबलीग जो कमाओ पर वरी जे के असा जा दोस्त तबलीग जमात वारा दर दर ते होकाजन पियाओ इनन जी भी वडी मेहनत आओ चिल्ला चिल्ला वने काटे जन पियाओ 4 महीना
वञी वञनि पिया साल साल लाइ अचनि पिया मोटी अचे पंहिंजे दीन में क़ुरान पंहिंजे तर में दीन ॿुधाइनि था पंहिंजे तर में क़ुरान ॿुधाइनि था इहे तबलीग जमात वारा वेचारा पंहिंजो पैसो ख़र्च कंदा पंहिंजे पैसे ते सफ़र कंदा भाॼियूं पंहिंजूं वठंदा काठियूं पंहिंजूं वठंदा खाधे पीते जा फ्रूट पंहिंजा वठंदा पर काथे काथे वेचारा कंहिं मस्जिद में वेंदा ईंदा जो लोका माण्हू त उनखे मस्जिद मां तड़े कढंदा इहो तबलीग वारो कमु मामूली कमु न अथव इहो इन्हनि जो कमु न आहे तबलीग वारो कमु आमिना जे लाल खां वठी शुरू थियो आहे हुजूर पाण शुरू कयो आहे या तबलीग मां बि तव्हां तबलीग पियो कयां ही असांजा दोस्त बि तबलीग करनि पिया इन जे करे इन्हनि नौजवाननि जो क़दुरु कंदा कयो हिकिड़ी ॻाल्हि अव्हांखे मां जलसे में ॿुधायां हू तव्हांखे दर दर ते अची ॿुधाईंदा हू अव्हांखे मस्जिद में अची ॿुधाईंदा हू अव्हांखे घिटीअ में मिली वियो भाई जान एक मिनट अल्लाह की बात सुनो अल्लाह के नबी की बात सुनो असरफों को निकलना मगरिब से कष्ट करना 5 मिनट के लिए मस्जिद में आना मगरिब की नमाज हमारे साथ पढ़ना ओ भाई साहब आपको बड़ा फायदा होगा आपसे अल्लाह भी राजी होगा अल्लाह का नबी भी राजी होगा क्योंकि हमारी जो जीत है वो दीन में है वो दीन मोहम्मद मुस्तफा का दीन है 24 कलाक बेचारा ये होका ॾींदा अथंदा कंहिंखां पैसे जो मुतालबो कोन कंदा इन क़ुरान जी कांठ ॾींदा अथंदा इन क़ुरान जी दावत ॾींदा अथंदा अॼु मां बि क़ुरान जी दावत पियो तव्हांखे ॿुधायां इन क़ुरान में लिखियो पियो आहे वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इयाहु व बिल वालिदैन इहसाना ओ मा अल्लाह अवां जे लाइ ब फैसला करे छॾिया हिकिड़ो फ़ैसिलो इहो आहे इबादत मुंहिंजी कजां नज़र नियाज़ मुंहिंजी कजां सजदो मुंहिंजो कजां रुकू मुंहिंजो कजां क़ब्र जी मिट्टी न चटिजां क़ब्र जे साम्हूं सजदो न कजां झंडे जे साम्हूं सजदो न कजां कंडे जे साम्हूं सजदो न कजां अल्लाह ताबुदू इल्ला इयाहु इबादत सिर्फ मुंहिंजी करणी आहे या अय्युहन नास उबुदू रब्बकुमुल लज़ी ख़लक़कुम ओ इंसानो इबादत कयो न अल्लाह जी जंहिं अव्हांखे पैदा कयो आहे अल्लज़ीन मिन क़ब्लिकुम ऐं उन्हनि खे बि पैदा कयो जेके तव्हां खां पहिरियों हुया अव्हांजा अब्बा आया काॾे आया अव्हांजा दादा आया काॾे विया कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम